गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट भरिसां ॻोठ जुमा ख़ान मक्सी जे रवासी मक्सी बिरादरी जे माण्हुनि पारां खाते वारे प्लाट मथां कब्ज़ो कंदड़ बासर न्यास मक्सी, ज़ाहिद हुसैन मक्सी, आमिर हुसैन मक्सी समेत ॿियनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि सिकंदर मक्सी, हुराम मक्सी, गुलाम सरवर, हाजी अरबाब मक्सी, अब्दुल फताह मक्सी समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इमाम बख्श रोड भरिसां देह नूरपुर में प्लाट आहे। प्लाट जो खातो असां वटि मौजूदु आहे। कब्ज़ा कंदड़ न्यास मक्सी, ज़ाहिद हुसैन मक्सी, आमिर हुसैन मक्सी, अब्दुल हमीद मक्सी समेत ॿियनि बलूचिस्तान खां हथियार सां बंद साण करे असांजे खाते वारे प्लाट ते अची ज़बरदस्ती हथियारनि जे ज़ोर ते प्लाट मथां कब्ज़ो करे रहिया आहिनि, जेका असां सां वॾो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे खाते वारी ज़मीन मथां हथियारबंदनि जे ज़ोर ते कब्ज़ो कंदड़ ऐं 62 न्याज़ मक्सी, अब्दुल हमीद मक्सी समेत ॿियनि ख़िलाफ़ सख़्तु क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे असां सां इंसाफ़ कयो वञे।